नाज़रीन बदीन खां ख़बर शामिल कंदासीं। अल्ताफ़ मेमन जी रिपोर्ट मुताबिक़ दरगाह सैयद समन शाह सरकार ते सिंध सैयद एसोसिएशन जे अॻवाननि जी हाज़िरी चादर चाढ़े दुआऊं घुरियूं वयूं। बदीन सिंध सैयद एसोसिएशन जे मरकज़ी सदर सैयद जानी शाह हुसैनी, ज़िले सदर सैयद एजाज़ अली शाह, सैयद मक़बूल शाह उर्फ़ जानी शाह वहणाई, सैयद ज़फ़र अली शाह, सैयद नूर मोहम्मद शाह शिराज़ी, सैयद अमानुल्लाह शाह, सैयद बाबू शाह, सैयद हैदर शाह ऐं ज़िले जे 5 तालुक़नि जे सदरनि ऐं उहिदेदारनि दरगाह सैयद समन शाह सरकार जे गादी नशीन जी ख़ुसूसी दावत ते दरगाह ते हाज़िरी भरी। उन मौक़े ते अॻवाननि दरगाह ते चादर चाढ़े मुल्क जी सलामती, अमन, खुशहाली ऐं तरक़ी लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरियूं वयूं। बाद में दरगाह सैयद समन शाह सरकार जी गादी नशीन पारां आयल महिमाननि जे मान में आजियाणो ॾिनो वियो, जंहिंमें वॾे अंग में अक़ीदतमंदनि ऐं मोअज़्ज़िन शिरकत कई।